अब सांवल शुक्र थे जो ठा थी वियो। मुंहिंजे हैदर खे कुंवार बि मिली वई। मूं सोचियो हो त हैदर जी शादी में धाम धूम सां कंदसि, पर ख़बर न आहे अलाए छा थी वियो जो अहिड़ी हालत में शादी करणी थी पवे। छो थी उल्को करे चाची? छो सादगी सां शादी कंदासीं? वॾे ट्राजे सां कंदासीं, दौलत धमामन सां हलंदासीं ऐं हली कुंवार परणाए घर वठी ईंदासीं। सुठे ने फैसले दा रूंडो फिरी तो कोन वींदो। सुठ शेरल ऐं मुराद आहिनि विच में। बाक़ी जेकॾहिं अॼु राति रूंडो पंहिंजा ॿार वठी असांजे तॾे ते बख़्शराइण अचे थो त पोइ पक ॼाण कोन फिरंदा। साईं उहो त सही आहे, पर इहे सुञा 10 लख चटी किथां भरे ॾींदा? 10 लख त खणी रूंडो असांखो बख़्शराईंदो ऐं न को वरी मां पंहिंजे भाउ जे खून जो को बहा वठंदुसि। अधे जे खून में ॿधरायूं था सौट खे मोड़ो करायूं था लायो सजायो, ॿियो मोए जो पैसो खाईंदासीं। बाक़ी न माई दादुली में त असां हथी काथी वेंदासीं। चाची छोकिरी खून जी चटीअ में अचे थी, असां बधो ॾेई संग थोरी था वठूं जो दादली अची असांजे सिर मथां वेही रहंदी। जेकॾहिं असांजी इज़त कंदी त न्याणी जे करे असां बि हुनजी इज़त कंदासीं, न त चाची घर में पेर पाइण बि कोन ॾींदीसांसि। चाची दादली वारो मसलो त हे हल करे वठंदी, बाक़ी तूं तयारी करे वठ। बाक़ी विच में हिकिड़ो ॾींहुं बचो अथई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।